आगा कयां कि नुशर फिरोज़ मां मॉडल क्रिमिनल कोर्ट में शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। फ़रियादी धुर पारां दरख़्वास्त ॿुधणी 9 फ़रवरी ताईं मुलतवी कई वई आहे। अवांखे आगाह कयूं पिया मॉडल क्रिमिनल कोर्ट पारां 193 जी दरख़्वास्त रद्द करण ख़िलाफ़ हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कराए रहिया आहियूं। फ़रियादी हफ़ीज़ रहमान मेमण जो इहो मौक़िफ़ आहे। ख़बर आहे तव्हांखे ॾिनी पिया नुशर फिरोज़ मां मॉडल क्रिमिनल कोर्ट में शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। फ़रियादी धुर पारां दरख़्वास्त ॿुधणी 9 फ़रवरी ताईं मुलतवी कई वई आहे। मॉडल क्रिमिनल कोर्ट पारां 193 जी दरख़्वास्त रद्द करण ख़िलाफ़ हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कराए रहिया आहियूं। फ़रियादी हफ़ीज़ रहमान मेमण जो इहो चवणु आहे। ख़बर आहे तव्हांखे ॾिनी पिया नुशर फिरोज़ मां मॉडल क्रिमिनल कोर्ट में शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़त्ल केस जी अॼु ॿुधणी थी आहे। फ़रियादी धुर पारां दरख़्वास्त ॿुधणी 9 फ़रवरी ताईं मुलतवी कई वई आहे। हफ़ीज़ रहमान मेमण जो चवणु आहे त मॉडल क्रिमिनल कोर्ट पारां 193 जी दरख़्वास्त रद्द करण ख़िलाफ़ हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कराए रहिया आहियूं। नुशर फिरोज़ जी मॉडल क्रिमिनल कोर्ट में शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। हिन जा तफ़सील वठंदासीं नुशर फिरोज़ मां ज़ाहिद क़यामखानी खां। ज़ाहिद आगाह कजो, शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल, मेरापुर के शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण क़त्ल केस की ॿुधणी मॉडल क्रिमिनल कोर्ट नुशर फिरोज़ में थी है, जिते फ़रियादी हफ़ीज़ रहमान की दरख़्वास्त ॿुधणी जेको आहे 9 फ़रवरी ताईं मुलतवी कई वई आहे। हफ़ीज़ रहमान जो चवणु आहे त सदर दरख़्वास्त जेका 193 वारी उहा बिला जवाज़ रद्द कई वई, छाकाणि त अज़ीज़ मेमून पंहिंजी हयाती में पीपल्स पार्टी के MLA अबरार अली शाह ऐं यूसी बैलानी के नाज़िम मलक शाहिद के ख़िलाफ़ पंहिंजो वीडियो पैगाम जारी कयो त संदसि हयाती खे ख़तरो आहे। ऐं हुन जो चयो आहे त हू मॉडल क्रिमिनल कोर्ट जेका 193 दरख़्वास्त दाख़िल कई आहे हुनजे ख़िलाफ़ हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल करे छॾी आहे। ऐं हुन चयो अदालतुनि जे मथां असांजो मुकमल उमेद आहे त अदालतूं असांखे इंसाफ़ फराहम कंदियूं। पर हुन सिंध पुलिस जे मथां जेको आहे अफ़सोस इज़हार कंदे चयो आहे त जेके मुश्ताक ऐं अफशाद जेके क्रिमिनल मास्टर माइंड आहे अज़ीज़ मेमण क़त्ल केस में उहे अञा ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि। ऐं हुन मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते अफशाद ऐं हुनखे गिरफ़्तार कयो वञे। ठीकु आहे ज़ाहिद, वरी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।